नाज़रीन, ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ बैरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणो जारी आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां। अस्सलामु अलैकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर कादिर मक्सी साहब, बैरिया टाउन ख़िलाफ़ धरणे में धरती धड़ियुनि जी शिरकत ऐं जज़्बे खे अवां कीअं था ॾिसो? ॾिसो, इंतहाई शानदार प्रोग्राम हो। तमामु घणे वॾे वक़्त खां पोइ सिंध जा माण्हुनि हिकिड़ो क़ौमी सॾु सम्झी अॼोके ॾींहं खे बाक़ाइदे ॿाहिरि निकिता घरनि खां बैरिया टाउन जे साम्हूं अची गॾु थिया। लखनि जी तइदाद में माण्हू हुआ, उनजो ॻाणेटो नथो करे सघिजे। पर बदकिस्मती सां इहा आहे त जंहिं जज़्बे हिमतुनि सां औरतूं, मर्द, ॿारड़ा, नौजवान, ॿुढा सभु आया रोड ते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइण लाइ, उन ई मौक़े जो फ़ाइदो वठी कुझु शरारती माण्हुनि, मां सम्झां थो त सरकारी आशीर्वाद में उन्हनि बाज़ाब्ता प्लैनिंग करे हिन सॼे जो सॼे पुरमन धरने खे सबोटाज करण लाइ उते पुरतशदुद कार्रवायूं कयूं, जंहिंमें उन्हनि बाहियूं ॾियणु शुरू कयूं ऐं बाहियूं ॾींदा ॾींदा 2-4 कलाक उनखे छेक छॾियो वियो। ऐं बाहि मां अंदाज़ो लॻे थो त ही उहे बाहियूं आहिनि जेके गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी कराची में हाई प्रोफाइल जेके बाहियूं लॻियूं आहिनि बल्दिया फैक्ट्री खे वकीलनि खे साड़ण लाइ या ॿियनि दहशतगर्द कार्रवाइनि में इहे जेके केमिकल इस्तेमालु थिया आहिनि, उहो ई केमिकल इस्तेमालु थियो आहे जेको हिननि बाहियूं लॻायूं थिए। ऐं पुलिस ऐं हिननि जा जेके ॿाहिरियां जा प्राइवेट गार्ड सिक्योरिटी आहे, उहे ख़ामोश तमाशाई हुआ, बल्कि फैसिलिटेटर हुआ। उन्हनि खे अंदरि अचणु ॾिनऊं, उन्हनि खे इहो सभु कुझु कार्रवाई करणु ॾिनऊं। ऐं तव्हांजो नतीजो वरी इहो थियो त उन्हनि खे रोकण जे बजाए, गिरफ़्तार करण जे बजाए, हिननि अची आंसू गैसनि जा शेल जेके आहिनि उहे जलसेगाह ते वसाया ऐं जलसेगाह ते शेल हणी औरतुनि ॿारनि खे डिस्टर्ब करे ऐं तमामु वॾो जेको आहे उहो तशदुद कयो आहे, जंहिंमें चंद माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अञा ताईं तफ़सील कोन आया आहिनि त केतिरा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। औरतूं बि गिरफ़्तार थियूं आहिनि, मर्द बि गिरफ़्तार थिया आहिनि ऐं चंद दोस्तनि जी जेका आहे सा ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि, छो जो फायरिंग तमामु घणी थी आहे। सो असांजी हींअर सरबराही इजलास जेको शुरू थियण वारो आहे एक्शन कमेटी जी इतादी पार्टियुनि जो, त असां फ्यूचर लाइ अमल जेको आहे उनजो बाक़ाइदा ऐलान कंदासीं। डॉक्टर साहब, सिंध जी ज़मीन खे रोकण लाइ अवां जो आइंदा जो लाहे अमल छा हूंदो? बसि इहो कलाकनि में असांजी मीटिंग थिए थी, हिन में असां इंशाल्लाह जल्दी इहो ऐलान करे वठंदासीं। डॉक्टर साहब, मेरा टीवी सां ॻाल्हाइण जे लाइ अवां जी महिरबानी।